नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त दारावाहण में खबर दींदा आहियूं। दारावाहण SHO क़ंधरा यारमुंद भाइयों पुलिस साण करे क़ंधरा जी मुख्तलिफ इलाइकन दारावाहण, टमूं, ابيلوء, कादिर बख्शिया, कुबा ऐं ॿियनि इलाइकनि जे दुकाननि ऐं होटलनि ते वेठल नामालूम माण्हुनि खे तलाशी वरिती ऐं सख़्त चेकिंग कई। उन दौरान केतिरनि ई शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे पुछा गाछा करण खां पोइ छॾे ॾिनो। उन मौके ते SHO क़ंधरा प्रेस ऑफिस दारावाहण जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं थिया आहिनि मुंहिंजी क़ंधरा पोस्टिंग थी आहे। उन ॾींहं खां मां पाण गश्त करे रहियो आहियां। इलाइक़े में अमन अमान करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे ऐं इलाइक़े वारनि खे तहफ़ुज़ ॾियणु मुंहिंजी पहिरीं तरजीह आहे। SHO वधीक चयो त कुझु ॾींहं पहिरियां थियल दारावाहण मां गुलाम रज़ा ख़ासकेली जी दर्जी जी दुकान मां ऐं एहसान नाड़ेवाल जूं 3 बखियूं चोरियूं थियूं हुयूं, जंहिं जी जांच करियूं पिया। इंशाअल्लाह ॾोहारी केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, उन खे गिरफ़्तार करण में देर न कंदासीं। SHO क़ंधरा वधीक चयो जेकॾहिं चोरी थियल मालिकनि खे कंहिं ते बि शक आहे त उहे असांखे ॿुधाइनि त जीअं जांच सही नमूने करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।